हींअर वापडा जो ऑफिसर जमाली साहब अव्हांखे नज़र आयो हूंदो, मिलियासीं। अल्हम्दुलिल्लाह पाणी ॾिसो न, हिन महिल जेको हक़ीक़तन ॻाल्हाइजे त ढंढ खां वधीक MME ड्रेन पाणी कढियो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला जेको उते जमाली साहब मुंहिंजी बि ॻाल्हि थी आहे, अदा वॾे जी बि थी आहे। इंशाअल्लाह जिथे जिथे ज़रूरत थींदी उहो अमलो आहे, कोशिश करे उन्हनि जी कड़ूं मज़बूत कजनि। ऐं हींअर त जेको अल्हम्दुलिल्लाह पाणी निकिरे पियो, मशीनूं बीठियूं आहिनि, अहिड़ी ॻाल्हि थी त मशीनूं उते पहुची वेंदियूं, पर अल्हम्दुलिल्लाह हींअर वधि में वधि पाणी उन्हनि कढियो आहे MME ड्रेन। ऐं हींअर ॻोठाणा बि बीठा आहिनि, सभु पाण बि ॻाल्हि कंदा त ड्रेन वॾो पाणी कढियो आहे। ऐं हींअर ड्रेन में बि पाणी फुट खनि लथो आहे, हेॾे 1.5 फुट खनि पाणी लही वियो आहे। प्लस पाणी हाणे अल्हम्दुलिल्लाह लाथ ते वञे थो। इंशाअल्लाह कोशिशि इहा आहे त वधि में वधि को नुक़सानु न थिए, पाणी खे रस्तो ॾींदा वञूं जीअं त पाणी हलियो वञे, छोकी पाणी हिकिड़ो ख़ुदा जी आफ़त आहे। इन खे जेतिरो झलींदव ओतिरो नुक़सानु थींदो, हिन खे छॾियो त हे पंहिंजो रस्तो करे हली वञे। ॾिसो न, गवर्नमेंट तव्हां आया हूंदव, जॻह जॻह ते असांजी टीमूं गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जी वेठियूं आहिनि। असां सभु हितां जा जेके MPAs आहियूं उहे बि एक्टिव आहियूं। नवाब साहब आहे, मां बि आहियां, ऐं नादिर बि आहे, उहो बि लॻो पियो आहे, मीर साहब बि अचे वञे थो। हल्के जे हिसाब सां हर कोई एक्टिव आहे। असां सभु आहियूं, पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहियूं। हीअ हिते मेजॉरिटी हल्को ढंढ वारो इलाइक़ो मंझि ऐं नवाब साहब जे तक में अचे थो। असीं पंहिंजे पहिरें ॾींहं खां नवाब साहब तक वारनि सां गॾु आहे। मां बि हिते आहियां, इंशाअल्लाह का तकलीफ़ न ईंदी।